लकी ग़ुलाम शाह सकर शिकारपुर रोड ते जाड़ावाह स्टाफ भरिसां मोटरसाइकिल सवार हथियारबंद नामवर कानूनदार ऐं सीनियर वकील मोहम्मद अली मंगी ते फायरिंग करे खेसि ज़ख़्मी करे छॾियो ऐं आसानी सां फ़रार थी विया। इन शाहिदनि मूजिबि वकील साहिब शिकारपुर कोर्ट ॾांहुं वञी रहिया हुआ त जिते ओचितो हथियारबंदनि खे निशानो बणाए ज़ख़्मी कयो। वकील खे पहिरीं तालका अस्पताल लकी ग़ुलाम शाह मुंतक़िल कयो, जितां डॉक्टरनि तरफ़ां इब्तिदाई ते भी इमदाद ॾियण बाद गॾु थी चुकी हालत में सखर अस्पताल रेफर कयो वियो। हादसे जे इतला ते वरी अंग में शहरी वकील बिरादरी अस्पताल पहुती ऐं सख़्त कावड़ जो इज़हार कयो। वकील बिरादरी हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त जेकॾहिं ॾोहारियुनि खे बिना देर गिरफ़्तार न कयो वियो त एहतिजाज जी तहरीक शुरू कई वेंदी। ज़ख़्मी एडवोकेट मोहम्मद अली मंगी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां ॿिनि अहम केसनि जी पैरवी करे रहियो आहियां ऐं मूंखे बार बार धमकियूं मिलियूं। अॼु जो हमिलो बि उन्ही केसनि जो नतीजो थी सघे थो। वाक़े खां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ ऐं बेचैनी पखिड़िजी वई आहे। शहरी हलक़नि में वकील बिरादरी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त हमले में मुलविस जवाबदारनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करे केस में शफ़ाफ़ ऐं सख़्त कार्रवाई कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।